नौशरो फिरोज़ महवा खे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ मंज़ूर मलिक जी रिपोर्ट मुताबिक़ जस्टिस रिटायर्ड रशीद ए रिज़वी आला दर्जे जो जज ऐं वकीलो। संदसि क़ीमती ख़िदमतूं ईंदड़ वक़्तनि में यादि रखियूं वेंदियूं। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार उन्हनि सिविल सोसाइटी ऐं ज़िला बार पारां कोठायल तक़रीब खे ख़िताब कंदे कयो। मुक़ररीन चयो त रशीद रिज़वी इंतिहाई मिसाली फ़ैसिला ॾिना जेकी अॼु बि हवाले तौरु इस्तेमालु कया वञनि था। हुन इंसाफ़ आइन ऐं अदलिया जी बालादस्तीअ लाइ पहिरें सिप जो किरदारु अदा कयो। तक़रीब खे मेंबर सिंध बार काउंसिल अब्दुल सत्तार लहराणी, सदर महमद अयाज़ मरी, अॻूणो मेंबर सिंध बार काउंसिल अरबाब अली चांजो, मोरो बार जे सदर अमीनुद्दीन ख़ासकेली, इब्रार हुसैन चांजो, महमद आज़म मेमण, लाला एम हसन ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त रशीद रिज़वी ग़रीब माण्हुनि इंसानी हक़नि ऐं मीडिया जी आज़ादीअ लाइ मुफ़्त में केस जी पैरवी कंदो हुयो। जॾहिं हू सहाफ़ियुनि जे तहफ़ुज़ लाइ कमीशन जो पहिरियों चेयरमैन थियो त हुन पाण मरादू नोटिस वरितो ऐं ॿिनि गुम थियल सहाफ़ियुनि खे बाज़ियाब करायो।